अखियों को लड़ाए वियो अथसि करण यादि मावी छॾाए वियो अथसि। ओजागन में रातियूं कटे थी लुछे थी फ़क़ीरनि खे हथड़ा ॾसे थी पुछे थी पंहिंजे ई हाल ते फ़िक्रमंद आहे चवनि था थी वई हुनरमंद आहे। वॾो भर्त जो कमु वठे ॻोठ मां थी विहाणनि खे ठाहे रलियनि खे सिबे थी अचानक हथनि में सुई का चिबे थी अलाउ फिचयूं चपनि सां ॿके थी। अचानक को माज़ी अखियुनि में तरे थो अखियूं टिक ॿधनि थियूं थधा साह भरे थी कलम खे खणे थी असां ॾे लिखे थी घणो पाण खे मूं गमनि में रखियो आहे पोइ बि घणो पाण खे मूं कमनि में रखियो आहे पोइ बि मगर मूंखे गमनि सां बखियो आहे किथे आई सांवल कहिड़ो हाल आहे अंदर जी दुनिया में खिज़ाऊं रहनि थियूं सवा तो त आहियां फिटल शहर वांगुरु घणो वक़्तु थियो आहे थी दीद न आहे कसम सां मूं था तुंहिंजी ईद न आहे अची हाणे मोड़ो ॾेखारे हलियो वञी रुखी सींदा आहे संवारे रुखी सींदा आहे संवारे